अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ ताकत मां निदा आपरो हेडलाइंस तवा दिठियूं तफ़सीली ख़बरुनि में भलेकार बुलेटिन जी शुरुआत में वाक़िया आगाही ॾींदासीं त कंडियारी भरपासे जे इलाइक़नि में आम वाहिपे वारनि शयुनि जा अघ चोट चढ़ियल हुअण सबबि गरीब तबिको परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सिंध टीवी न्यूज़ जो रिपोर्टर अकील वसाण। आम वाहिपे जी शयुनि सां गॾोगॾु भाॼियूं बि जेके आहिनि सो महांगियूं थी वियूं आहिनि। अचो त पुछंदासीं त छा सूरत हाल आहे भाॼियुनि जी ऐं महांगाई जी। महंगाई तमामु घणी थी वई आहे ऐं असां त हाणे भाॼी बि ख़रीद नथा करे सघूं। ही गजरूं आहिनि जेके 200 रुपया किलो आहिनि, टमाटो 400 रुपया किलो पियो हले, ही साई भाॼी आहे 200 रुपया किलो, भिंडी 400 रुपया किलो, ही चिबड़ जेके थर में ईअं ई हल मिलंदा आहिनि हिते जेको आहे 150 रुपया किलो में मिले, बसर 150 रुपया किलो। हाणे त का शइ ख़रीद करण जे वस में कोन्हे गरीब माण्हू जे, हाणे छा वठूं हिते। अचे ई महांगी थी साईं, बसर महांगो आहे 120 रुपया त किलो उतां वठी ईंदा आहियूं, 130 रुपया हलाईंदा आहियूं हिते। असां मुनासिब रेट पिया हलायूं, मथां खां रेट महांगो मिलंदो महांगो हलाईंदा आहियूं, घटि मिलंदो घटि हलाईंदा आहियूं। 5 रुपया रोटी रखी ॾींदा आहियूं बाबा। साईं हिते भाॼियूं महांगियूं आहिनि, हर ॻाल्हि महांगी आहे। असां ग़रीब माण्हू मज़दूरी कयूं, अटे जी कयूं या भाॼियुनि जी कयूं बसि। सर भाॼी वाॼी जाम महांगी थी पई आहे, हर शइ पंहिंजो गजरूं टमाटा हर शइ जो जेको आहे बोरान लॻो पियो आहे, माना महांगियूं लॻियूं पियूं आहिनि। एतिरी बराए महिरबानी जो सस्ती थी वञनि त बहितर आहिनि। भाॼियूं महांगियूं थी वियूं आहिनि बाबा, मुल्क ॿुॾी वियो आहे, पैसो आहे कोन्हे माण्हुनि वटि, महिरबानी करे कुझु सस्तियूं करियो। साईं घर में बि पाणी आहे बरसाति जे करे, ऐं भाॼियूं बि तमामु तेज़ महांगियूं थी वियूं। हाणे ग़रीब माण्हू छा थो वठी सघे साईं। बरसाती ॿोॾ जे नुक़सानात जे करे भाॼियूं बि जेके आहिनि सो हिते सड़ी चुकियूं आहिनि, तंहिंजे करे रेट जेके आहिनि सो भाॼियुनि जा तमामु घणा वधी विया आहिनि। कैमरामैन साथी सां गॾु अकील अहमद वसाण, सिंध टीवी न्यूज़ कंडियारी। इन्हीअ ते इन वक़्त जो बुलेटिन पंहिंजी पुॼाइण ते पहुतो। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध टीवी न्यूज़।